कंदगोलक शहीद थियल वकील नूर मोहम्मद उर्फ अली रज़ा मंगी जा कातिल पुलिस गिरफ़्तार न करे सघी। बेगुनाह मारिजी वियल शहीद वकील जे तॾे ते डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ज़ाहिद हुसैन मीतलो पहुतो। जज सां गॾु एसएसपी कश्मीर कंदकोट बशीर अहमद बिरोही ऐं रेंजर्स कर्नल मोहम्मद तलाल बि साणुसि गॾु मौजूद हुआ। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज कर्नल ऐं एसएसपी कश्मीर कंदकोट मक़तूल वकील जे तॾे ते पहुची फातिहा ख़्वानी कई। इन मौक़े ते जज जो चवणु हो त शहीद वकील के ख़ानदान से दुख की घड़ी में बराबर जा शरीक आहियूं। ज़िले के हालातनि ते कंट्रोल करे ॾुहारनि जो ख़ात्मो आंदो वञे। एसएसपी कश्मीर कंदकोट बशीर अहमद बिरोही डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज के यकीन ॾियारियो त कचे जे गुबलो वारे इलाइक़े में पुलिस ऑपरेशन हलंदड़ आहे। शहीद वकील के कातिलनि के केफ़िर किरदार ताईं पहुचायो वेंदो। जॾहिं डिस्ट्रिक्ट बार के सदर मोहसिन पठान जो चवणु हो त असां हेसि ताईं ख़ामोश न वेहंदासीं जेसि ताईं वकील जा कातिल गिरफ़्तार न थींदा। दरिंदनि तां शहीद थियल वकील नूर मोहम्मद उर्फ अली मंगी के कातिलनि की गिरफ़्तारी ताईं एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं। बख्शापुर के हिंदू मोहल्लेवासी हिक ई घर जा 6 मासूम ॿारड़ा पुरसरार बीमारी में मुब्तला। चूंडियल नुमाइंदनि आला अख्तियारनि ऐं वसवारनि खां इलाज ऐं माली सहायता की अपील। मिले ॼाण मूजिब बख्शापुर में पीरसन अज़ीम कोरी ऐं मुस्मात ससुई खातू जा 6 मासूम ॿारड़ा कंबर अली, वारिस अली, गुलजार अली, शफ़ीक अहमद, राबिया समेत 6 ॿारड़ा जेके पुरसरार बीमारी में मुब्तला आहिनि। मासूम ॿारड़नि जे पीउ घर जी गॾु कयल जमा पूंजी ॿारनि जे इलाज ते ख़र्च करे छॾी, लेकिन ॿारनि जी तबियत में सुधारो न अची सघियो। ॿारड़ा माज़ूरी वारी ज़िंदगी गारण ते मजबूर आहिनि। इन मौक़े ते मासूम ॿारनि जे वालदेन मोहम्मद अज़ीम कोरी ऐं संदसि ज़ाल मुस्मात ससुई कोरी चयो त असांजे हिक ई घर जा 6 ॿारड़ा बीमारी में मुब्तला आहिनि। जॾहिं त घर जो सॼो सामान विकिणी ॿारनि जे इलाज ते ख़र्च कयो पर को बि फ़ाइदो न थियो आहे। हिन वक़्त ताईं माज़ूरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। सेहत खाते वारा बि सार नथा हलाइनि। केतिरा ई भेरा अस्पताल वियासीं पर इलाज न थियो। उन्हनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, MNA मीर शबीर अली खान बिजरानी, MPA सरदार ग़ुलाम आबिद खान सुंदरानी, तैमूर खान डोमकी समेत ॿियनि वसवारनि खे अपील कई त असांजे मासूम ॿारनि जो सरकारी ख़र्च ते इलाज करे असांजी माली सहायता कई वञे।